समारोह में हथरादू महंगाई खिलाफ पोरियत मजदूरन जो एहतजाज। डॉक्टर हेमलाल वाघाणी की रिपोर्ट मुताबिक समारोह में हथरादू महंगाई खिलाफ पोरियत मजदूरन ऐं समाजी अगवानन तरफां एहतजाजी रैली ऐं मुज़ाहिरो कयो वियो। वापारियुनि दुकानदारनि अटी चक्की मालिकनि पारां रोज़मर्रा इस्तेमाल जूं शयूं घाटे तोड़ अघ ते विकिरो करण खिलाफ मुज़ाहिरीन हथनि में पली कार्ड खणी रैली कढी, जेका नेशनल प्रेस क्लब समारोह अॻियां मुज़ाहिरे में तब्दील थी वई। एहतजाज जी अगवानी समाजी अगवान मोहम्मद अजीम खासकेली, पोरियत मजदूर शौकत खासकेली, अकरम ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते पोरियत मजदूरनि मीडिया आॾो दाईंदे चयो त समारोह शहर समेत भरपासे जे स्टापनि ते वापारियुनि ऐं दुकानदारनि खाद खुराक जूं शयूं जहिड़ोकि अटो, खंड, गेह, भाॼियूं ऐं चांवर हथरादू अघ ते विकिणी रहिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब ऐं पोरियत मज़दूर तबका शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मज़दूरनि जो चवणो त अटे चक्की मालिकनि हेकठी करे अटे जे फी मण ते 1500 रुपया वधीक अघु मुक़ररु कयो आहे, जेको हथरादू वाध आहे। उन सबबि पोरियत तबका वेला काटण ते मजबूर थी विया आहिनि। मुज़ाहिरीन इल्ज़ाम मढ़ियो आहे त समारोह तहलका इंतज़ामिया महांगाई ते कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। उन मौक़े ते आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो वियो आहे त समारोह शहर ऐं तहलके जी नंढनि वॾनि स्टाफनि ते हथरादू महांगाई जो नोटिस वठी ग़रीब पोरियत मज़दूरनि खे बचायो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। सामाईन, तव्हांजे शहर में केतिरी महांगाई आहे? कमेंट कयो। 120 रुपया अटो ऐं 200 रुपया खंड ऐं गेह 550 रुपया किलो विकिजे पियो। असांजो इहो ई मुतालबो मज़दूरनि जो। असां ही मज़दूर हितां जे तरफ़ां रैली कढे रहिया आहियूं ऐं ही सस्तो कयो वञे, सब्ज़ी सस्ती कई वञे, गेह सस्तो कयो वञे, अटो सस्तो कयो वञे ऐं ॿियो खाधे खुराक जो सामान आहे उहो सस्तो कयो वञे। असां DC साहब ऐं AC साहब तव्हांखे क्लियर ॿुधाइण चाहियूं था, सूमर जे ॾींहुं असांजो धरणो तव्हांजी ऑफिस जे अॻियां हूंदो। AC साहब, मुख़्तियार ख़ान साहब, 11 बजे ही असांजो मसइलो तव्हां हल न कयो त फौरन असां तव्हांजी ऑफिस जे अॻियां घेराव हणंदासीं। मुज़ाहिरो आयो या धरणो आयो हुआसीं। असांजो ही न को सियासी आहे, न को अहिड़ो कंहिं बि ॻाल्हि जो। असांजो सिर्फ़ु महांगाई जे ख़िलाफ़ ई असां एहतजाज कयो आहे, पुरअमन एहतजाज कयो आहे। असां 10-12 ॾींहं अॻु में बि हिकिड़ो एहतजाज कयो, जेको असांखे अटो 75 किलो मञा वारे 120 ते पुॼायो वियो आहे। यकदमि हफ़्ते हिकिड़े में अटो 30-40 रुपया महांगो कयो वियो आहे ऐं ॿियूं बि शयूं अहिड़ियूं आहिनि जेके महांगियूं थियूं आहिनि। बहरहाल अटे जे बुरान असांखे बिल्कुलु मारे छॾियो आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, 300-400-500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा माण्हू। असीं हाणे 120 रुपया किलो अटो असां किथां वठूं? ऐं असां अॻे बि एहतजाज कयो, जेके पंहिंजी सदरी चुका आहिनि। AC साहब बिल्कुलु एक्सपायर थी चुको आहे। AC साहब बिल्कुलु एक्सपायर थी चुको आहे। न को ॿाहिरि निकिरे थो, न को विज़िट करे थो। असां हुनखे एहतजाज था करियूं, बाक़ाइदे जेको अपील था करियूं, तव्हां ॿाहिरि निकिरो, तव्हां विज़िट करियो, तव्हां मिशन वारे छो नथा वञो? आख़िर तव्हां छाजे लाइ कोन? तव्हांजी कहिड़ी मजबूरी आहे तव्हां कोन था वञो? असीं इन जे लाइ हथ ॿधी AC साहब खे चऊं था, महिरबानी करे तव्हां ॿाहिरि निकिरो, जे न थी ग़रीब मिसकीन मज़लूम जेके असां जहिड़ा आहिनि, इहे बिल्कुलु असां तव्हांजी AC ऑफिस जे बि अॻियां असीं धरणो हणंदासीं। जे तव्हां न निकिरंदव, असीं तव्हांखे ॿुधायूं था, बराए महिरबानी तव्हां निकिरो, विज़िट करियो। जे न त असां ही धरणो बिल्कुलु तव्हांजी ऑफिस जे अॻियां हणंदासीं।